वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुअमिनून बिल्लाहि वलौ आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। सदक़ल्लाहुल अज़ीम। सदक़ रसूलुहुन नबील करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त कुंतुम खैर उम्मतिन, तव्हां भलारी उम्मत आहियो। उखरिजत लिन्नास, जेके माण्हुनि जे वास्ते ज़ाहिर कया विया आहियो। तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर, तव्हां भलाईअ जो हुकुम कयो था ऐं बुराई खां माण्हुनि खे रोकियो था। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन बाबरकत आयत सगरी में इरशाद फरमायो, जंहिंमें मुखातिब महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत सगोरी आहे। पर त तव्हां उम्मत भली आहियो ऐं उम्मत भली हुजण जी निशानी इहा आहे जो ॿियनि खे नेकीअ जी दावत ॾियणु, भलाई जी तरफ़ ॾे माण्हुनि खे सॾणु। जेकॾहिं को ग़लति कमु करे थो उनखे रोके। बाबरकात हर हिक खे हिन आयत मुबारक जे अंदरि इहा इजाज़त ॾिनी आहे त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती हुजण जे इन शर्फ़ सां तव्हां चङाई जो हुकुम करे सघो था। माण्हुनि खे नेकीअ जी दावत ॾियणु, निमाज़ जे तरफ़ ॾे माण्हुनि खे सॾणु, नेकी जी तरफ़ ॾे माण्हुनि खे सॾण जो इहो हक़ु हर हिक खे मिले थो पियो। हालांकि इहो अंबिया अलैहिस्सलाम जो शेरो हो, नबी हूंदा हुआ जेके क़ौम खे भलाई जी तरफ़ ॾे सॾींदा हुआ, ॿिए खे इहा इजाज़त न हूंदी। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हीअ इजाज़त ख़ासि करे इन करे अता फरमाई जो अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात अल्लाह जा आख़िरी नबी आहिनि। पाण फरमाईंदा आहिनि ख़ातमुन नबीयीन, मां आख़िरी नबी आहियां। ला नबी बादी वला रसूल, मूंखां पोइ को नबी बि न ईंदो, को रसूल बि कोन ईंदो। पोइ माण्हुनि खे भलाई जे तरफ़ ॾे केरु सॾींदो? केरु माण्हुनि खे चङाई जी दावत कंदो? केरु माण्हुनि खे बुराई खां, ग़लति कम खां रोकींदो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन उम्मत जे हिन आयत में उम्मत खे मुखातिब थी फरमाए त तव्हां महबूब जा उम्मती आहियो। इहो पावर, इहो अख़्तियार रब तव्हांखे ॾिए थो पियो त जेकॾहिं कंहिं जॻह ते ग़लति कमु थींदे ॾिसो त तव्हां उनखे रोकियो त बाबा हीउ ग़लति कमु आहे, हिन खे पाण खे बचाए। पोइ तोखां पुछा करे दादा मूंखे छो थो रोकी, त उनखे इहो जवाब में चओ त तूं सैयदुल अंबिया जो उम्मती आहीं। मां इन करे तोखे नथो रोकियां त तुंहिंजी ज़ात भली आहे या तूं फलाणे जो पुटु आहे, न, महबूब जो उम्मती आहीं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मती हुजण जे करे पंहिंजी लॼ रख, पंहिंजो ख़्यालु कर, पंहिंजे शर्फ़ खे न विञा। त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त तव्हां मां हर हिकु भलाई जी दावत ॾेई सघे थो, हर हिकु बुराई खां रोके सघे थो। पर उन में हिकिड़ो शर्त आहे त भलाई ऐं बुराई में फ़र्क़ु करणु ॼाणे। हुनखे ख़बर पए त चङो कमु कंहिंखे चइबो आहे, चङे कम जी तारीफ़ कहिड़ी आहे, तॾहिं त माण्हुनि खे चङाई जी तरफ़ दावत ॾींदो न। बुराई खां तॾहिं रोकंदो जॾहिं बुराई जी हुन वटि सुञाणप हूंदी। व तुअमिनून बिल्लाह, तव्हां अल्लाह जे मथां ईमान आणियो था। जेको अल्लाह जे मथां ईमान आणे थो उनखे उन शान सां रहणो आहे, उन शान सां गुज़ारणो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, उनजो रावी हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे। फरमाए थो पियो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे अहिड़ो शान अता फरमायो आहे, मूंखां अॻु में जेके अल्लाह जा नबी आया उन्हनि मां कंहिंखे अल्लाह ताला इहो शर्फ़ न अता फरमायो। ग़ुलामन अर्ज़ कयो सुहिणा हबीब, कहिड़ो शान अता फरमाए कि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजी मदद रोब सां फरमाई आहे। रोब, अल्लाह जो महबूब जंहिं पासे ॾे क़दम रखंदो हो त दुश्मननि जूं दिलनि जी धड़कन तेज़ थी वेंदी। वॾा वॾा पहलवान जेके हुया, महबूब जी आमद जो ॿुधी करे उनजे जिस्म जे लिङनि में ॾकणी पैदा थी वेंदी। यानी अल्लाह जे महबूब में ख़ुदा अहिड़ो रोब रखियो।
पर त रोब सां अलाह मुंहिंजी मदद फरमाई आहे। ऐं ॿी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मुंहिंजी हीअ मदद फरमाई जो ज़मीन जूं चाबियूं अलाह मूंखे अता फरमायूं आहे। ज़मीन जी चाबियुनि मां मुराद छा? ज़मीन जे अंदरि कई ख़ज़ाना आहिनि, उन ख़ज़ाननि खे उहो ई कढी सघे थो जेके चाबी हुजे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी ज़मानो हलियो आहे ऐं पेट्रोल वरी हाणे थो निकिरे। हेॾी मखलूक गुज़री वई, 1,24,000 नबी गुज़री आहे ऐं पेट्रोल हाणे निकितो आहे, डीज़ल हाणे नथो निकिरे, गैस हाणे थो निकिरे। अलाए केतिरियूं धातूं आहिनि ज़मीन मां निकिरनि थियूं पियूं। मालूम थियो त उन्हनि वटि चाबियूं कोन हुयूं। अलाह ताला चाबियूं ॾिनियूं पंहिंजे महबूब मदीने वारे साईं। ख़ुदा उनखे ॾिनियूं, उहा अलाह जे महबूब जे अचण खां पोइ ज़मीन मां इहे शयूं ज़ाहिर थियूं त इहो बि सदको मदीने वारे साईं जो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाए अलाह मूंखे ज़मीन जूं चाबियूं अता फरमायूं आहिनि। इहे चाबियूं कंहिं नबी खे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात कोन ॾिना। पाण फरमायूं मूंखे मुंहिंजो नालो अलाह अहमद रखियो आहे। अहमद इन ते बि अलाह जे महबूब फ़ख़ुरु कयो आहे। अहमद जी माना ख़ुदा जो वधि में वधि हम्द कंदड़। इस्म तब्दील जो सीगो आहे, यानी अलाह जे काइनात जे अंदरि रब जो वॾे में वॾो हम्द पढ़ण वारो मदीने वारो साईं आहे। मतिलबु काइनात जा हम्द पढ़ण, हर हामिद जो हम्द पढ़ण हिकु तरफ़, पर अलाह जे महबूब जो हम्द जेको आहे सो अलहदा हम्द आहे। तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे महबूब इन ॻाल्हि जे मथां फ़ख़ुरु फरमायो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मुंहिंजो नालो अहमद रखियाई, माना वॾो हम्द करण वारो। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात मूंखे ज़मीन पाकाई जो ज़रियो बणाए ॾिनई। जंहिं जॻह ते पाणी न मिले उते तयमम करे नमाज़ पढ़े। ऐं हदीस पाक में आहे त इहा ख़ुसूसियत महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं कंहिं नबी जी शरीयत में तयमम आहे ई कोन, तयमम जो वजूद ई न आहे। ऐं पंजी पाण फरमाए त पंजी ख़ासियत मुंहिंजी हीअ आहे जो उम्मतुनि जे अंदरि अलाह ताला मूंखे भले में भली उम्मत अता फरमाई आहे। हर नबी खे उम्मत मिली, पर इन सभिनी उम्मतुनि जे अंदरि बहितरीन उम्मत जेका अलाह ताला जी ज़ाते बाबरकात बणाई, उहा उम्मत अलाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब करीम मूंखे अता फरमाई आहे। यानी असांजे मथां अलाह जे महबूब नाज़ कयो आहे त मां बहितरीन उम्मत जो साहिबु आहियां। असांखे बि त पाण खे संवारणो आहे, असांखे बि त पाण खे लाइक़ु बणाइणो आहे जो अलाह जो महबूब असां ते नाज़ करे फ़ख़ुरु करे ऐं फरमाए त तव्हां भलारी उम्मत आहियो ऐं इन भली उम्मत जो अलाह मूंखे साहिबु बणायो आहे। त उम्मती खे बि घुरिजे जीअं अलाह जे महबूब फरमायो उहो साबित थी ॾेखारे, साबित क़दम रही करे ॾेखारे, पाण खे साबित करे ॾेखारे त मां वाक़ई भलो आहियां। ऐं भले हुजण जे लाइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उहे असबाब बि रब असांखे अता फरमाए त माण्हू भलो कीअं थींदो आहे। ॾिसो दुनिया में ज़ाहिर में माण्हू पाण खे सींगारे भलो थो बणाए, वार थो ठाराए, वरी अलाए छा छा सामान बाज़ार मां मिलनि था भले थियण जे वाट, लिबास बि पसंदि ते सिबराईंदो त भलो जीअं मां लॻां सुठो लिबास। हक़ीक़ी सींगार त अलाह जो दीन आहे न, हक़ीक़ी हुस्न असांजो अलाह जो दीन आहे। जॾहिं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती ऐं उहो जॾहिं अलाह जे दीन में दाख़िल थिए थो पियो, उन सुहिणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि वारो जॾहिं उनखे सींगार मिले थो पियो न, उहो बहितरीन उम्मत बणिजी वञे थो। फरमाए त तुमिनून बिल्लाह, फरमाए त वलो आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। हाणे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इन खां अॻिते फरमाए त जेकॾहिं किताब वारा यानी यहूदी नसारा ईमान आणनि त उहे बि भला थी वेंदा, पर जेसीं ईमान न आणींदा एसिताईं भला न थींदा। ईमान जो हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं ईमान आहिनि अहल किताब वारा त भलाई आहे वात उन्हनि जे, उन्हनि खां मोमिन बि आहिनि, पर अक्सर जेके सो उनजा फासिक आहिनि। फासिक हाणे मोमिन जे मुक़ाबले में फासिकून अचे त उनजी माना काफ़िरून थी पवंदी, यानी उन में कुझु ईमान वारा आहिनि पर अक्सर उनजा काफ़िर आहिनि। हाणे अलाह ताला उनखे काफ़िर छो सॾियो? होॾा अहल किताब बि सॾे थो, अहल किताब उनखे चइबो आहे वटि तौहीद हुजे, पर अलाह ताला उनखे काफ़िर छो थो सॾे? हिन वक़्त में जेकॾहिं को बि शख़्स अलाह जे महबूब ते ईमान न आणींदो उहो कुफर में दाख़िल आहे। कुफर मां ख़ारिज तॾहिं थींदो जॾहिं अलाह सां गॾोगॾु मदीने वारे साईं जे मथां ईमान आणे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो
जेकॾहिं अहल किताब पंहिंजे नबियुनि जा पोइ लॻ मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत ते को ईसा अलैहिस्सलाम जी शरीयत ते आहे या ॿिए कंहिं नबी जी शरीयत ते आहे, हुनजो ईमान क़ाबिल क़बूल न आहे। ईमान हुनजो क़ाबिल क़बूल तॾहिं बणजंदो जॾहिं अलाह जे आख़िरी नबी जे मथां ईमान आणींदो। ऐं ईमान खां सवाइ त अमल क़बूल आहे ई कोन न। अमल खे मक़बूलियत जो शरफ़ तॾहिं मिलंदो आहे जॾहिं ईमान कामिल हुजे। ऐं ईमान कामिल मुकमिल अकमल जेकॾहिं थिए थो त असांजी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां ईमान आणूं था। पोइ ईमान आणण खां पोइ अलाह ताला जी ज़ात बाबरकात पोइ शरफ़ ऐं शान जो साहिबु आहे। पर जे ईमान न आंदे त उहो उनखे मक़ाम कोन मिलंदो। ईमानी जेको आहे सो इंसान खे सरबुलंद सरफराज़ फरमाए थो। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए।